नाज़रीन, ख़बर न्यूज़ सूत्रों ज़रिए खाना ख़बरदार यूसी शेखानी जो वाइस चेयरमैन नज़ीर अहमद अगड़ो, काउंसलर तजमल खान जतोई ऐं ॿियनि काउंसलरनि समेत यूसी चेयरमैन शेखानी शाहिद हुसैन टांवरी ख़िलाफ़ शिकायतुनि जा ढेर खणी प्रेस क्लब खाणा पहुची वियो, जिथे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वाइस चेयरमैन ऐं काउंसलर चयो त यूसी शेखानी जे चेयरमैन करप्शन जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि ऐं करप्शन खां इनकार कंदा यूसी सेक्रेटरी अब्दुल रऊफ़ अब्बासी खे हटाए उन जी जॻह ते गैर मक़ामी ऐं करप्ट सेक्रेटरी खे मुक़ररु करे पहिरियां ई ॾींहुं यूसी जे बजट मां लखनि रुपया कढाए वरिता आहिनि ऐं उन सां गॾु पैसा वठी कूड़ा क्लार्क पिणु रखाए रहियो आहे। हिननि वधीक चयो त असां डायरेक्टर लोकल गवर्नमेंट शहीद बेनज़ीराबाद खे अपील कयूं था त यूसी शेखानी में थियल करप्शन जी इंक्वायरी कराए जल्द खां जल्द ईमानदार सेक्रेटरी अब्दुल रऊफ़ अब्बासी खे वापसि आंदो वञे, न त ॿी सूरत में यूसी जा सभु नुमाइंदा डायरेक्टर ऑफिस आॾो सख़्त एहतिजाज कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।